जंगशाही मामा के खबर ॾींदा हलो मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ अज 3 डिसंबर ते सकाफती ॾींहुं एकता यूसी जंगशाही यूसी कोहिस्तान जे बाशऊर अवाम तरफां जंगशाही शहरन मुअज़्ज़ज़ चेयरमैन जंगशाही करीमुल्लाह जोखियो चेयरमैन कोहिस्तान 7/4 बाबू गुलाम मुस्तफ़ा जोखियो ज़िला काउंसिल मेंबर जंगशाही तुराब अली जोखियो ज़िला काउंसिल मेंबर कोहिस्तान 7/4 हसन अली भूरो जोखियो डॉक्टर इस्माइल पलीजो हाजी करीम मुगल अब्दुल कादिर शेख कादिर बख्श पीरानी फ़कीर समद जोखियो मामा जुमा जोखियो रिजवान बिरोही राणा इकबाल हाकिम बिरोही गुलाम हुसैन शाह मोहम्मद शफीक जोखियो जुमन जोखियो रसूल बख्श जोगियो वॾे तादाद में शरीक थिया। रेलवे स्टेशन ताईं खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। क़ौमी गीतन ते झुमरियूं पातियूं ऐं जोश ऐं जज़्बे सां मल्हाए ऐं वॾे जलसे में तब्दील थी वई। देखे सोने मुंडी